जी बिल्कुल, इन वक्त असीं मीरपुर माथेलो जे दहशतगर्दी अंत वारी अदालत जे ॿाहिरां मौजूद आहियूं। अॼु अॻूणे पीपी एमपीए शहरियार शहर हमले केस जी ॿुधणी जेकी आहे उहा दहशतगर्दी टोड़ अदालत में रखियल आहे। मां तव्हांखे ॿुधायां त गुज़िरियल ॿुधणियुनि जी तरह हिन दफ़े बि सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। अॼु जेकी सिक्योरिटी आहे उहा गुज़िरियल जेतिरियूं बि ॿुधणियूं थियूं आहिनि उन्हनि खां जेकी आहे उहा वधीक नज़र अचे थी। न सिर्फ़ु हिन कोर्ट जे ॿाहिरियां पर मीरपुर माथेलो कोर्ट जे ॿाहिरियां जेको जीटी रोड आहे उन जेके बि अचण वञण वारा रस्ता आहिनि उते पुलिस जी वॾी नफ़री मौजूदु आहे। बख़्तरबंद गाॾियूं जेके आहिनि उहे बीहारियूं वयूं आहिनि। कोर्ट जे चौधारी जेको आहे उहो पुलिस जी नफ़री मुक़ररु कई वई आहे। इन खां अलावा जेको पुलिस हर उन घट ते मौजूदु आहे जितां को माण्हू इन कोर्ट में एंटर थी सघे थो। तलाशी जेकी आहे उहा पुलिस तरफ़ां हर ईंदड़ वेंदड़ माण्हुनि जी वरती पई वञे। मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु एटीसी कोर्ट में जेको अहमद खान सीलरो आहे जेको इन केस में नामज़द आहे उहो पहुची चुको आहे। उन सां वॾी तादाद में उन जा जेके सीला बिरादरी जा माण्हू आहिनि उहे इन कोर्ट में पहुतल आहिनि। जेतोणीकि उन्हनि खे अंदरि न छॾियो वियो आहे, उहे कोर्ट जे ॿाहिरियां मौजूदु आहिनि, पर तंहिं बावजूदि बि जेको पुलिस आहे उन तरफ़ां उन्हनि माण्हुनि खे रोकियो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहे इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। मां जीअं तव्हांखे पहिरियों ॿुधायो त अदालत जे ॿाहिरियां चोननि तरफ़नि खां सिक्योरिटी एहलकार जेके आहिनि, पुलिस जा एहलकार वॾी तादाद में मौजूदु आहिनि। जेके अंदरि वींदड़ माण्हू आहिनि, जेके आम सैलीन आहिनि, उन्हनि खां पिणु तलाशी वरिती पई वञे। उन खां अलावा मां जीअं तव्हांखे ॿुधायो त हिन कोर्ट जे तरफ़ ईंदड़ समूरा रस्ता जेके आहिनि उहे सील कया विया आहिनि। उते पुलिस मोबाइलूं बीहारियूं वियूं आहिनि। इन खां अलावा हिन एटीसी कोर्ट जे ॿिन्हिनि पासनि खां फसल मौजूदु आहिनि। उन फसल जे जेको आहे उहो जिते फसल मौजूदु आहे कोर्ट जे ॿाहिरां उते पुण जेके पुलिस एहलकार आहिनि उहे चौकस बीहारिया विया आहिनि। अहमद खान सीलरो हिन वक़्तु कोर्ट में पहुची चुको आहे। मां तव्हांखे ॿुधायां त जेकी गुज़िरियल ॿुधणी हुई उनखे उन ते अहमद खान सीलरो कोर्ट में न पहुतो। उनजे वकील तरफ़ां इहा अदालत खे इस्तदा कई वई हुई या दरख़्वास्त ॾिनी वई त उनजी तबियत सही न आहे, इन जे करे उहो पेश नथो थी सघे। पर जेके ज़रिया आहिनि उहे ॿुधाइनि था त सिक्योरिटी ख़दशात जे करे अहमद खान सीलरो गुज़िरियल हाज़िरी ते हिन अदालत में पेश न थियो। अॼु सुबुह जो 7 वॻे खां जॾहिं कोर्ट खुलण जे टाइम खां पहिरीं पुलिस जी वॾी नफ़री हिते पहुची वई हुई। इन खां अलावा सीला बिरादरी जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे हिते ॾिठो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हथियारबंद साण करे अहमद खान सीलरो हिते कोर्ट में पहुतो आहे। इन खां अलावा हिन केस में ॿियो जेको नामज़द जवाबदार आहे शकूर लाखो, उहो ताहाल हिते नाहे पहुची सघियो। उनजे लाइ ॿुधायो पियो वञे त हू कंहिं महिल बि कोर्ट में अपीयर थींदो। मां तव्हांखे ॿुधायां त अहमद खान सीलरो ऐं शकूर लाखो अली मोहम्मद शर जेको पीपी अॻवान शहरियार शर जो अहम साथी हुयो, उन जे क़तल केस में नामज़द थियल आहिनि। जेतोणीकि अहमद खान सीलरो पहिरीं लाहौर जी जेकी अदालत आहे हाई कोर्ट उतां हिफ़ाज़ती ज़मानत वठी आयो। उन खां पोइ अची करे पाण हिते एटीसी कोर्ट में पेश थियो। उन खां पोइ उनजी कच्ची ज़मानत मंज़ूर कई वई हुई। गुज़िरियल ॿुधणी ते पुणे अहमद खान सीलरो न पहुतो। उन खां पोइ अॼु वारी जेकी डेट आहे उहा रखी वई आहे ॿुधणी जे लाइ। ॾिसणो इहो आहे त छा अहमद खान सीलरे जी जेकी बेल एप्लीकेशन आहे, जेकी ज़मानत वारी दरख़्वास्त आहे, उहा रद्द थिए थी या उहा मंज़ूर थिए थी। इन खां अलावा जेको शकूर लाखो आहे उनखे जीअं तव्हांखे नाज़रीन खे ख़बर आहे त उनखे पहिरीं गिरफ़्तार करण खां पोइ मीरपुर माथेलो में रखियो वियो हो। मीरपुर माथेलो खां पोइ उनखे सखर शिफ्ट कयो वियो हो। सखर खां उनखे हार हाज़िरी ते हिते जेको आहे उहो आंदो वञे थो। उनजे अचण खां पहिरीं जेकी सिक्योरिटी जा इंतज़ाम आहिनि उहे इंतिहाई सख़्तु कया वञनि था। अॼु बि मां जीअं तव्हांखे ॿुधायो त सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। हिकु ॿी अहम ॻाल्हि हिन जेके केस जे हवाले सां आहे उहा इहा आहे त हिन केस में जॾहिं शहरियार शर ते हमलो थियो, उनजे मथां फायरिंग थी, त उन खां पोइ उन वक़्त जे एसएसपी घोटकी हफ़ीज़ बुगटी ऐं डीआईजी सखर पीर मोहम्मद शाह में इख़्तिलाफ़ जेके आहिनि उहे साम्हूं आया हुआ। ॿिन्हिनि तरफ़ां मीडिया ते हिक ॿिए जे ख़िलाफ़ बयानबाज़ी कई वई। न सिर्फ़ु एतिरो पर डीआईजी सखर तरफ़ां जेको हफ़ीज़ बुगटी आहे उन ते संगीन इल्ज़ाम लॻाया विया। उन चयो त हफ़ीज़ बुगटी जेको आहे उहो नॉन प्रोफेशनल तरीक़ो ऐं रवैयो अपनायो आहे। उन ॾोहारियुनि सां बराह रास्त राब्तो कयो आहे। इहे उहे इल्ज़ाम आहिनि जेके लिखत में डीआईजी सखर तरफ़ां आईजी खे उमाणिया विया। उन्हनि इल्ज़ामनि में इहे पिणु इल्ज़ाम हुया त जेके कुझु साल पहिरीं ग्रौती जे कचे में डीएसपी एसएचओ ऐं 2 पुलिस एहलकार शहीद थिया हुआ, उन्हनि जे कातिलनि सां पिणु
जेको हफ़ीज़ बुगटी आहे उनजी ला विचड़ हुई ऐं उहो बराह रास्त उन्हनि सां राब्ते में हो। इन्हनि ॿिन्हिनि जे इख़्तिलाफ़नि खां पोइ न सिर्फ़ु एतिरो पर शक जेको एसएसपी घोटकी आहे हफ़ीज़ बुगटी उन तरफ़ां पिणु इहे डीआईजी सखर ते इल्ज़ाम लॻाया विया त उन्हनि जो ऐं शकूर लाखो जो जेके प्राइवेट फोर्स आहिनि, जेके ख़ानगी फोर्स आहे जेकी रौंती जे कचे में ऐं कचो बिंडी वारे पासे एक्टिव आहे, उहो पुलिस सां गॾिजी करे ॾोहारियुनि सां विढ़े थी। उन चयो त हू फोर्स जेको आहे उहो ॾोहारियुनि जी फोर्स आहे, उहो पुलिस जी मदद करे थी। उन बराह रास्त डीआईजी सखर ऐं शकूर लाखे खे उन में इन्वॉल्व करण जी कोशिश कई ऐं शकूर लाखे ते इहे पिणु इल्ज़ाम हुआ त हू जंहिं ॾींहुं शहरियार शहर ते हमिलो थियो आहे उनजे मथां फायरिंग थी आहे उन ॾींहं ते हू जेके हिन केस में समूरा नामज़द जवाबदार आहिनि उन्हनि सां हू राब्ते में हो। उन चयो त इन जा ठोस सबूत जेके आहिनि उहे उन्हनि वटि मौजूदु आहिनि। उन्हनि में सीडीआर जेकी आहे जंहिंमें मोबाइल जो रिकॉर्ड मौजूदु आहे त शकूर लाखो कहिड़ी तरह उन जेके ई क्रिमिनल्स आहिनि उते जेके एक्टिव क्रिमिनल्स आहिनि ख़ासि करे हिन शहरियार शहर हमले में जेके माण्हू मुलविस आहिनि उन्हनि सां हू राब्ते में रहियो आहे। इन खां पोइ आईजी सिंध तरफ़ां हिकिड़ी आला सतही कमेटी जोड़ी वही, उनजी रिपोर्ट जेकी आहे उहा पण मंज़र आम ते आई हुई। जेतोणीक आईजी सिंध गुलाम नबी मेमून तरफ़ां जेको एडिशनल आईजी आहे सीटीडी उनजी रिपोर्ट खे हिन वक़्तु वापसि मोकिले छॾियो आहे। उन में इहो ॼाणायो वियो आहे त हीअ रिपोर्ट अणपूरी आहे ऐं उनखे इंक्वायरी ऑफिसर खे जांच कमेटी जो जेको सरबराह आहे उनखे इहा हिदायत कई वई आहे त समूरा फैक्ट्स एंड फिगर जेके आहिनि उहे रिपोर्ट में ॾिना वञनि। मां तव्हांखे ॿुधायां त हू जेकी रिपोर्ट आहे जेकी आईजी सिंध खे एडिशनल आईजी सीटीडी तरफ़ां मोकिली वई उन में ॼाणायो वियो हो त रौंती वारे कचे में पुलिस जेको आहे उहो ॾोहारियुनि जी मदद करे थी। प्राइवेट फोर्स उते जेको आहे उहा मौजूदु आहे ऐं जेके पुलिस एहलकार आहिनि उहे ॾोहारियुनि सां राब्ते में रहनि था, उन्हनि खां भतो पिणु वठनि था। ऐं हिन में इहो पिणु ॼाणायो वियो रिपोर्ट में त उन ॾींहुं जेकी फायरिंग थी उन में मुबैना तौर ते को पुलिस एहलकार मुलविस हुजी सघे थो, पर तंहिं बावजूदि आईजी सिंध तरफ़ां इहा रिपोर्ट वापसि कई वई। उन हिदायत कई आहे त हिन समूरे में किथे बि कंहिंखे ज़िम्मेवार करार न ॾिनो वियो आहे। हिन रिपोर्ट में उन चयो त किथे बि कंहिंजो जेको शहरियार शहर ते हमिलो थियो आहे उहो कंहिं करायो आहे, कहिड़ी गैंग में मुलविस आहे, कहिड़ा पुलिस एहलकार आहिनि जेके हिन समूरी सूरत हाल जा ज़िम्मेवार आहिनि, उन जा नाला जेके आहिनि उन रिपोर्ट में मेंशन न थियल हुआ। इन खां अलावा हिन रिपोर्ट में इहो पिणु न ॼाणायल हुयो त कहिड़नि पुलिस ऑफिसरनि जा कहिड़ी रैंक जा पुलिस ऑफिसर आहिनि जंहिंजो ॾोहारियुनि सां बराह रास्त राब्तो आहे ऐं उन्हनि खां भतो वसूल करनि था। इहा समूरी सूरत हाल हुई जंहिंखां पोइ आईजी सिंध तरफ़ां उहा रिपोर्ट वापसि कई वई आहे। हिन महिल ताईं उहा जेकी रिपोर्ट आहे ॿीहर आईजी सिंध खे न मिली सघी आहे। ऐं हिन केस में मां तव्हांखे ॿुधायां त शकूर लाखो जेको गिरफ़्तार आहे उन जी ज़मानत वारी दरख़्वास्त दाख़िल थी चुकी आहे ऐं अहमद खान सीलो जेको हिन केस में नामज़द आहे उन जी दरख़्वास्त पिणु हिन अदालत में दाख़िल थी चुकी आहे। हिकु ॿियो किरदारु जेको हिन में इंतिहाई अहम आहे उमर शर जेको उन ॾींहुं शहरियार शहर हमले वारे ॾींहुं मारिजी वियो हो, उन जो क़तल केस दाख़िल कराइण लाइ उनजी धीउ आहे हूरा शर जेके पहिरीं डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी जी अदालत में उन दरख़्वास्त दाख़िल कई हुई त उनजे पीउ खे क़तल कयो वियो आहे ऐं उनजी क़तल जी केस जेको आहे FIR घोटकी पुलिस दाख़िल न पई करे। तंहिंखां पोइ डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज उहा जेकी दरख़्वास्त आहे उहा उबावड़े जी मक़ामी अदालत में ट्रांसफ़र कई। उन जो 2 ॾींहं अॻु में फ़ैसिलो आयो आहे जंहिंमें उमर शर जेको मुबैना तौर ते ॾोहारी हो ऐं उनजे मथां 1 करोड़ खां मथे सिंध सरकार तरफ़ां इनाम रखियल हो, उन ते इल्ज़ाम हो त उन तरफ़ां जेके पुलिस एहलकार शहीद थिया हुआ रौंती वारे कचे में जंहिंमें DSP SHO ऐं 2 एहलकार शामिल हुआ उन्हनि जे क़तल में हू मुलविस आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हूरा शर जेको हिन केस में दरख़्वास्त गुज़ार आहे उन तरफ़ां इहो मौक़ुफ़ अख़्तियार कयो वियो हो जॾहिं शहरियार शहर ते हमिलो थियो त हू ज़मीन ते पंहिंजे पीउ सां गॾु मौजूदु हुई ऐं हुननि खे उनजे बाबा खे यानी उमर शर खे कॉल आई हुई त शहरियार शहर ते हमिलो थियो आहे, जंहिंखां पोइ हू उन वाक़े तरफ़ रवाना थिया हुआ जिते हुन इहो ॼाणायो आहे त सीलरा बिरादरी जा कुझु जवाबदार आहिनि। नंढू भुट्टो आहे, बरकत मार आहे जिन्हनि तरफ़ां उनजे पीउ ते फायरिंग कई वई। उन दरख़्वास्त में इहो ॼाणायो वियो आहे त नंढू जेको आहे भुट्टो ऐं बरकत मार उन्हनि तरफ़ां बंदूक जा फायर करे उनजे पीउ खे क़तल कयो वियो आहे। उन में कुझु सीलरा जवाबदार दौंदू ऐं उन खां पोइ भुट्टा ऐं माहर जेके आहिनि उहे जवाबदार ॼाणाया विया आहिनि। जेतोणीकि हिन महिल ताईं उहो क़तल केस दाख़िल
नाहे थी सघियो, पर तंहिं बावजूद उबाड़े जेकी अदालत आहे उन उमर शरीफ़ जो क़त्ल केस दाख़िल करण जी हुकुम ॾेई छॾियो आहे। हिन वक़्तु सिक्योरिटी जा इंतज़ाम कोर्ट जे ॿाहिरां इंतिहाई सख़्त कया विया आहिनि। मां जीअं तव्हांखे ॿुधायो त शकूर लाखो खे कोर्ट में आंदो नाहे वियो, हिन महिल ताईं उहो कोर्ट में नाहे पहुतो, पर अहमद ख़ान सीलो जेको आहे उहो कोर्ट में मौजूदु आहे।